मसलो इहो आहे त मां अब्दुल अलीम शेख ॻोठु मालाई शेख रोड महर वॾा ज़िंदगी जा 53 साल गुज़री चुका आहिनि। पंहिंजी शराफ़त सां पे वक़्तु गुज़ारियो आहे, महिनत मज़दूरी जे हिसाब सां, पोइ परदेस में या देश में। कॾहिं न कंहिंजे असां ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, न कंहिंजे असां कब्ज़ो कयो आहे, न कंहिं ग़रीब खे रंजायो आहे। जेतिरो थी सघियो आहे ग़रीब जी मदद कई आहे। जेको मोहम्मद हसन शेख आहे उहो लुंडीअ खां लॾे आयो आहे, इन पार जे पासे ॾांहुं पार खां लॾे आयो आहे। डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर अथसि, तालुको गंबट अथसि। जेको जंहिं ॾींहं खां वठी हिन ॻोठ में दाख़िल थियो आहे त शरीफ़नि मथनि माण्हुनि जे मथां हिन जा पए इल्ज़ाम रहिया। कंहिंखे कारो कराइणु, उन खां पैसा वठणु ऐं बदमाशियूं कराइणु, प्लाटनि ते कब्ज़ो पहिरियों वेही कंहिं पैसा ॾियांव थो, पोइ पैसा न ॾियणु, वरी झेड़ो कराइणु। हता की सॼे यूसी खे ख़बर आहे, असांजे चेयरमैन खे ख़बर आहे, असांजे सिकंदर अली शाह असांजो मुर्शिद आहे, असांजे जुमन शाह जो ॾोहिटो पोटो, उनखे सभिनी तरवार खे ख़बर आहे त हिन हमेशह पॾिया कम करे माण्हुनि खां पए हिसाब वरितो आहे। आख़िर खून कराए हुननि में असां हिन जी मदद कईसीं, एतिरी मदद कईसीं ख़ुदा कान त जीअं हिन जो इंसाफ़ थिए। पर हक़ीक़त ईअं हुई त खून थी चुको जो असांजे हिन में हथु विधोसीं, बाक़ी जो न त पंहिंजे ई भाणेजी खे हिन कारो कराए असांजे ॻोठ जे चङे खे गोली हणाए उनखां हिन पैसा वसूल कया, जेकी दुनिया खे ख़बर आहे। मां पंहिंजे हद जे एसएचओ ऐं हद जे जेको आहे सो मीडिया ऐं उनखां पोइ बाक़ी जेके बासर माण्हू आहिनि उनखां इहा घुर ऐं अपील थो कयां त मुंहिंजी मदद कई वञे। मां हिकु शरीफ़ माण्हू आहियां, न मां कब्ज़ाखोर आहियां, न मां को लालची आहियां, न कंहिंजे मां हलबे में कंहिंजे मां ब्लैकमेलिंग में ईंदुसि। जेको ब्लैकमेल कंदो ख़ुदा उनखे पुॼंदो। बाक़ी रहियो मसइलो इहो त मां उन ॾींहुं पंहिंजे पुट सां बीठो हुयुसि गॾु। लालके मां दवा मूंखे गाॾियूं ॾिनियूं अथनि। हसन ॾे वियो, जेको हसन इहो पुराणो आहे, इहो हक़ीक़त में दलाली बि कंदो आहे, हिते ग़लति वापार बि कंदो आहे। जहिड़ो उन ॻाल्हि खां थियो आहे जो मां रोक कई हुई। दलाल बि आहे साईं, तव्हां सॼे तरवार खे ख़बर हुजे, हे दलाल आहे, हिन तरवार खे ख़बर आहे। तव्हां हर माण्हू खां जांच करे सघो था, जेको असुल ताईं बि जेको आहे सो ख़रीदो फ़रोख़्त कराईंदो आहे। उनखां पोइ हिन मूंखे चयो त बाबा मां ग़रीब आहियां, मूंखे जेको तव्हां प्लाट ॾिनो आहे लिखी ॾियो। बाबा मुंहिंजे नाले न आहे, मुंहिंजे सौट जे नाले ते आहे। लिखी ॾेई त ख़ुदा कारणु उहो लिखी ॾेई जे पैसा बि उहे तव्हां भरियो, उहो भरे। बाबा छो भरे? उहो मास्तर माण्हू ग़रीब माण्हू आहे, उहो छो भरे? पोइ सनियूं थुलियूं पई इन जी हलंदियूं हुयूं ब्लैकमेलिंग जूं ॻाल्हियूं। जी बादशाह साईं जीअं त पोइ मां पंहिंजे पुट खे ॻाल्हि कई त बाबा हे गाॾियूं बि ॾियनि था, ब्लैकमेल बि कनि था, सम्झो। त उनखे हिकिड़ी कावड़ बि आई, दुख बि थियो। चई वॾो आहे, मां ॻाल्हायांसि बाबा वरी गाॾी तव्हांखे न ॾींदा। जीअं मुंहिंजो पुट खे इहा माई हिन सां ॿधल आहे, जेकी छोकिरी आहे, तो बनो की भला असां नाला न खणूं, न ग़लति इल्ज़ाम हणूं, उहो ख़ुदा ॾिसे थो त हिननि जा किरदार छा आहिनि। बाक़ी रहियो मसइलो त मुंहिंजे पुट खे हिननि ॾिनी, छोकिरी इन हसन वरितो, उनजो पुट वरितो। मां वियुसि छॾाइणु, इहा असांजी लठ मूंखे हई अथनि ॿिपटरी, जंहिंमें मूंखे 9 टाका लॻा आहिनि। मां NC दाख़िल कराई पंहिंजी हद जे SHO वटि। मुंहिंजी भाउर मदद कई वञे। हे ब्लैकमेलर आहिनि। मां सभिनी वस वारनि खे चवां थो त इहो नोटिस वठी मूंखां इंसाफ़ करां।